ज़हर ज़िंदगी ड्रामे में सोनल बंदूक हणी करे पंहिंजे पीउ व्याजखोर खे मारण में कामयाब थी वेंदो या व्याजखोर सोनल खे सदाईं पादरनि जे हेठां मारींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में मज़ाक मस्ती अकबर उतरादी वाहिद रज़ा अव्हांखे त ख़बर हूंदी यूट्यूब चैनल ते यूट्यूब जे प्लेटफॉर्म ते सोहराब सुमरे जो शागिर्द अकबर उतरादी जंहिंखे सोहराब सुमरो यूट्यूब ते केतिरनि ई वीडियोज़ में कमु करायो। हालांकि अकबर उतरादी शागिर्द सोहराब सुमरे जो आहे, पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे में सोहराब सुमरे जो शागिर्द अकबर उतरादी ऐं वाहिद रज़ा जी कॉमेडी ज़हर ज़िंदगी ड्रामे में 4 चंड लगाए छॾिया आहिनि। ॿी तरफ़ छा रबन ओठे ऐं कमाल ख़ान खे मारण में कामयाब थी वेंदो ऐं हुन खां अलावा कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ हाकिम ख़ान वटि पनाह वरिती आहे। छा हाकिम ख़ान इन्हनि जो साथ ॾेई करे रबन खे मारण में कामयाब थींदा या न? ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी ऐं वाहिद रज़ा जी कॉमेडी सां भरपूर ड्रामो 4 चंड मेलो मचाए छॾियो आहे। पर ईंदड़ क़िस्तुनि में अव्हां ॾिसंदा त वीचारो रबन छा कमाल ख़ान ऐं ओठे जहिड़े शैतान उठ जी नई चाल जे हेठां फासी वेंदो या इन्हनि खे मारण में कामयाब थी वेंदो। नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो हिन वक़्तु तमामु घणो फेमस आहे, पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में पठाणी बि पंहिंजी दुश्मन खे वण सां ॿधी करे पादरनि जो हंबार हणी छॾियो आहे ऐं रबन जी माउ बि चरी थी वई आहे पुट राणे जे विछोड़े ऐं मीरा जी लापताई खां पोइ रबन जो पूरो घर होश विञाए वेठो आहे। हाणे ॼाण रबन कमाल ख़ान ऐं उठ जहिड़ो शैतान उठ खे ज़मीन में दफ़न करे छॾींदो ऐं उन खां पोइ रबन जी भेण पठाणी भी पंहिंजे दुश्मननि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदी। छा मीरा पंहिंजे रबन सां मिलंदी या ईअं दर बदर जूं ठोकरूं खाईंदी फिरंदी? नाज़रीन, हाकिम ख़ान जो कमदार सजाद समो हिकु बहितरीन अदाकार ऐं कॉमेडी आहे। छा सजाद समो खे बि ज़हर ज़िंदगी ड्रामे में अकबर उतरादी वाहिद रज़ा सां गॾु कॉमेडी जो मौक़ो मिलंदो? छा कमदार भी मज़ाक मस्ती खिलाइण में कामयाब थींदो या कमदार खे सिर्फ़ु कमदारी जे किरदार में ई रखियो वेंदो? छा कमदार हाकिम ख़ान जो शैतानी वारो किरदारु अदा करे थो या पॉज़िटिव किरदारु? हाकिम ख़ान जो अगरि किरदारु ॾिठो वञे तमामु ख़ूबसूरत आहे। नओं अदाकार हूंदे बि तमामु सुठी महिनत सां साम्हूं आयो आहे। पर नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान ऐं सतार लाड जी अदाकारी खे ॾिसंदड़ तमामु घणो महसूसु कनि था, मिस कनि था, तमामु घणी कमी महसूसु कनि था त रईस गफ़ार ख़ान ऐं सतार लाड खे जल्द अज़ जल्द आणियो वञे, छो त इन्हनि जा मेन किरदार हुया, बुनियादी किरदार हुया। पर हिन वक़्तु ज़हर ज़िंदगी ड्रामे में सिर्फ़ु रबन ऐं मीरा कमाल ख़ान जा ही 3 ऐं ओठो शैतान पठाणी 5 किरदार बुनियादी मौजूदु आहिनि, जॾहिं त इन सां गॾोगॾु हिन ड्रामे में ॿिया केतिरा ई अदाकार हुया, जंहिंमें असद कुरैशी हुयो ऐं निसार शाह हुयो। ॿिया काफ़ी अदाकार हुया जेके हिन वक़्तु हिन ड्रामे में नज़र नथा अचनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी मज़ीद हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।